अरे तव्हांखे केतिरा दफ़ा चयो भाई जल्दी कयो। अरे तव्हां ॾाढो कंफ्यूज कंदा आहियो। पहिरीं चवंदा हुआ तव्हां एयरपोर्ट वटि हलंदो निर्मल खे वठण, वरी चओ था तव्हां वञो। अरे अरे हिकु ॻाल्हि ॿुध यार गोविंद, मां तोखे हाणे फाइनल थो चवां, न को मां हलंदुमि न को राधी हलंदी, है न? तव्हांखे वञिणो आहे। ठीकु आहे डैडी मां वञा? हाँ तूं वञ। ठीक है। कम ऑन। हां ॿुधो, मां कस्टम ऑफिसर कृपलाणी खे पार करे छॾिया। तव्हांखे कस्टम ते सामान क्रॉस करण में कोई दिक्कत कान थींदी। बिल्कुल ठीक है। ओके हां यस जल्दी वञो, ॾाढी एक्साइटेड थी थियां, जल्दी वञो। माला गोविंद भैया। अरे झिरकी को किलो ॾेढ सामान आहे जो तोखे वठी वञूं। हां कंटेनर हूंदा कंटेनर हिते ई वे। ॿुध 14 सालनि खां पोइ मुंहिंजो पुटु निर्मल इंग्लैंड मां तो अचे पियो, है ना? बिल्कुल बिल्कुल मुझे शानदार तरीके से वेलकम करनो आ। बढ़िया बढ़िया 14 सालन का पो। यस कम ऑन। हेलो भाई हेलो हेलो रेखा। जल्दी वञो। अरे भाई तू त अञा हिते बीठी हल अंदर ऐं तयारी कई थी सब? हां मां बसर जा पालक जा गोभी जा पकोड़ा तरे छे। और पनीर जा केर तरींदो? हां बस वही रहे बाबा तरे थी बता। हां ठीक है। सूप ठायो त छोकरो इंग्लैंड में तो अचे, सूप तो के मां सूप ठाणो आ। मां सूप ठाया के जूस? न तू छा कर, जूस सूप कॉफी चाय सब तैयार रख। मुंहिंजो पुटु एतिरनि सालनि खां पोइ थो अचे। मां निर्मल भैया ले सब ठाई थी रखा। हां ठीक है ठीक है। तव्हां फोन तो लगायो न? अरे हां मां वही सोचा पियो ए पहुंचे तो सही हमरा। ॾिसो ॾिसो। हेलो कस्टम ऑफिसर कृपलाणी साहब, आ ॾिसो गोविंद अचण वारो तो। छा अची विया? हा एक कम कयो उनखे फोन ॾियोस। हा पुट गोविंद आ ॾिस मां कस्टम ऑफिसर खे वही चई छॾियो आहे। हा सामान क्रॉस करण में कोई दिक्कत कान थी। अरे ॾिस अरे यार हिकु मिनट यार तुंहिंजी मां खे ॾाढी उतावली थी वई आहे, ॻाल्हाएसि। हा हेलो हाँ गोविंद पुट, जीअं फ्लाइट अचे तीअं निर्मल खे वठी अचिजांइ। मां ॾाढो इंतज़ार थी कयां। हाँ हाँ जल्दी बिल्कुल जल्दी। अरे हाँ फ्लाइट लैंड त करे फ्लाइट में ट्रिपो ॾे जा। अरे तोखे गिलणी कहिड़ी जरूरत आहे? निर्मल भैया फ्लाइट में ट्रपो नहीं करे अचे जा। छा आहे? ट्रिपो मत रे तू हल अंदर जल्दी तैयारी कर। तैयारी कर, जल्दी तैयारी कर। वाह भाई वाह। ए असांजो शान शौकत नौकर चाकर बंगला महल माड़ियूं ये सब ॾिसी करे केतिरो न ख़ुशि थींदो ऐं अजब में पवंदो। हाँ और पोइ तो वञण जो नालो ही न वठंदो। तव्हांखे यादि अथव निर्मल किन हालतुनि में घर छॾे वियो हुयो? न राधी मूंखे इहा ॻाल्हि विसरी वई। मां 13-14 साल पंहिंजे कमनि में एतिरो मसरूफ़ थी वियुमि जो मां इहो विसारे छॾियो त निर्मल नाले मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे। तक़रीबन घणा साल थिया हूंदा? 14 पूरा 14 साल। हा 14 साल यादि अची वई। हिकु हिकु ॻाल्हि यादि अची वई। 14 साल पहिरीं असां सिंधु नगर जी हिकु बैरक में रहंदा हुआसीं ऐं ॻूणियूं जोड़े कमरा तयारु कंदा हुआसीं। कंहिं कंहिं राति मां चुपके सां कमरे में हाँ और हाणे ते एसी न हले त असांखे निंड ई नथी अचे। हा हा ऐं ख़बर अथई मुंहिंजी हिकिड़ी कपिड़े जी पीढ़ी हूंदी हुई। गोविंद कपिड़े जी हिकु दुकान ते नौकिरी कंदो। नौकिरी छा हुअसि? मज़ूरी हुअसि, पूरी मज़ूरी। हाँ और तॾहिं हिकु वेलो खाइबो हुयो, ॿिए वेले लाइ सोचणो पवंदो हुयो। और खीर वो भी कॾहिं कॾहिं हिकु पाव। हा ऐं राधी हाणे त असांजा जेके नौकर आहिनि न उहे गिलासनि जा गिलास खीर पिया था ॾोगनि। सही था चओ, पर लॻे थो इहा जेका खिल आहे असां सिंध में छॾे आयासीं। घर में मुर्गन ते जीअं विसरी विया हुआसीं। सभु हिक ॿिए खां खफ़ा हुआसीं, खफ़ा। सही थी चई राधी, हिक ॿिए खां न ईअं पियो लॻे त दुनिया मां ई खफ़ा हूंदासीं, हिकदमि बेज़ार। अहिड़ी हिकु राति निर्मल मूंखे चयईं त बाबा मां कॉलेज पढ़ंदुसि। और तव्हां हुन ते हथ हलाए छॾियो हुयो? हा हथ हलायो मां, छो जो हुन ॻाल्हि अहिड़ी कई हुई जेका मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि हुई। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कई हुई? राधी छॾ हिन ॻाल्हि खे, उहा ॻाल्हि ॿुधाइण लाइक़ु कान्हे का। न अॼु मूंखे ॿुधाए छॾियो, आख़िर हुन अहिड़ो छा चयईं तव्हांखे जो तव्हां हुन ते हथ हलाए छॾियो हुयो? राधी मां चवां थो न छॾ हिन ॻाल्हि खे, छॾ। प्लीज़ अॼु ॿुधाए छॾियो मूंखे कि आख़िर अहिड़ो छा थियो हुयो उन ॾींहुं। राधी तूं ॿुधणु चाहीं थी त कन खोले करे ॿुध। हुन चयो हुई बाबा तव्हां में ॿार पालण जी सामर्थ्य कान्हे त तव्हां ॿार पैदा छो कया? छा? हा ईअं ई चयो। हुन खां पोइ मां खेसि चमाट ठाही, पर मूंखे लॻे पियो मां इहा चमाट हुनखे कान आई, पंहिंजो पाण खे आई हुई। पोइ निर्मल घर छॾे करे भॼी वियो, पर मूंखे निंड मां जाॻाए पियो। मूं जातो त मां हिकु इंसान, हिकु जानवर, हिकु कीड़ो मकोड़ो आहियां जेको धरतीअ ते कुंडू पासा पियो थो ॻोल्हे लिकण लाइ।
मां उघाड़ो थी बीठो आहियां चौराहे ते ऐं माण्हू मूंखे निहारनि पिया था हिकु बेबस टोपणदास निहारनि पिया था हुन खां पोइ मूंखे लॻो त हिन दुनिया में सुठो थियण ई काफ़ी कान्हे ताक़तवर ऐं सागारो थियणु ज़रूरी आहे ऐं पहिरियों दफ़ो राधी मूं ॼातो त हिन दुनिया जी ताक़त आहे पैसो नाणो अथाह पैसो ऐं राधी 13-14 सालनि में मां छा न कयो पैसो कमाइण लाइ अॼु मूं वटि पैसा आहिनि त माण्हू मूंखे झुकी करे सलाम था कनि पिया हाँ और पाण खे ब्याशा और ॿियनि खे जामड़ो था सम्झो छा हाँ कुछ ना तव्हांखे यादि अथव असांजो निर्मल ॿिनि रिवाज़ी ॿारनि खां केतिरो अलॻि हुयो जॾहिं सभु ॿार रांदि कंदा हुया हू कंहिं कुंड पासे में वेही करे किताबूं पढ़ंदो हुयो हा राधी निर्मल त वाकई में मां हुनखे कॾहिं सम्झी कान सघियुसि हाणे त हू साहित्यकार आहे कवि आहे नाटककार आहे अलाए घणा इनाम था मिलनि पिया हुनखे हाँ और हाणे तो उते पेपरनि में हुनजो नालो बि थो छपे संदसि किताब खे ॾाढो वॾो इनाम मिलियो आहे ऐं मां त ॿुधो आहे अंग्रेजी सां गॾु गॾु हू ॿियनि भाषाउनि में बि थो लिखे हा भाई कवि नाटककार कथाकार अलाए छा छा थी वियो आहे पर राधी हिकु ॻाल्हि ॿुधायां हा। हिन सां को पेट कान भरणो आहे अरे ये निकमन माण्हुनि जा फालतू कम आहिनि सभु हा अरे अचिणो हूंदो न घंटी थी वॼे छा अरे अरे राधी बे घर में नौकर आहिनि दरुआ खोलींदा पर मुंहिंजो छोकर मुंहिंजो पुटु आयो आहे छोकर हाँ साईं पिंकी अच्छी है साईं निर्मल भैया अच्छी है दीदी निर्मल भैया खोल, जल्दी खोल। निर्मल भैया अच्छी है निर्मल भैया अच्छी है मम्मी ऐसा निर्मल भैया के वठी आया काथे आहे मुंहिंजो पुटु वाह वाह काथे आहे निर्मल बा मुलाहिजा होशियार हमारे घर में निर्मल इंग्लैंड से पधार रहे हैं हिंदी में चवां न। हिंदी में चवां असांजो निर्मल अची वियो आहे साईं पुरस्कार ग्रहण करे हासिल करे टन 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 ट्यों 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 निर्मल मुंहिंजो पुटु पुटु केतिरा साल थी विया तोखे मां जी यादि कान आई मुंहिंजो निर्मल मुंहिंजो पुटु राधी 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 कमान कमान यार छड़े चार तो छा हिंदी सीरियल वांगुरु मेलोड्रामा स्टार्ट करे छॾे अथई कमान अरे यार हेॾो परां खां आयो आहे छोकिरो मुंहिंजो कमान भाई सन कमान वेलकम टू इंडिया वाह 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 भाई निर्मल छा त शानदार पर्सनालिटी निकिती अथसि छोकिरे जी अच्छा भैया अच्छा अच्छा वे वे भाई वे वे पुट सां वे गॾु हा हा भाई ॿुधाए निर्मल कीअं आई सभु हा बढ़िया आयो त सभु इंग्लैंड में मज़ो सफ़र में कोई दिक़त कान थी हा वेरी गुड गोविंद भाई हा हा हिकु ॻाल्हि ॿुधाए त तव्हांखे कस्टम ते को प्रॉब्लम त कान थी न न छाजी सामान छो खिलो सामान आहे न डैडी तव्हां अजायो असांखे मोकिले छॾियो 4-4 गाॾियूं खणी करे इन खां सुठो तव्हां पंहिंजे मैनेजर खे मोकिलियो आहे हिकिड़ी स्कूटर खणी वञे त भैया जो सामान अची वञे भैया बची वञे हाँ डैडी ॾिसो न भैया मुझे ना कुछ भी ना वठण आयो आहे न गैजेट्स न कुछ कॉस्मेटिक्स हाणे मां पंहिंजी साइडुनि खे छा वो ॾेखारदसि हाली इहो ई खणी ॾेखार जाए भैया हा इहो बि सुठो अथई डैडी तव्हां बि अरे मज़ाक मज़ाक था कनि पुटु मज़ाक पर यार ओके, निर्मल हिकु ॻाल्हि ॿुधाए जी बाबा तूं फॉरेन मां लथो आई ऐं को कुझु खणी कान आयो सामान बाबा मां सोचियो ही शायदि नंढो त न आहे छो बोझो ॾोई अचां सभु कुझु त मिलंदो आहे हिते अरे पुट हिते सभु कुझु मिलंदो आहे पर ख़बर अथई माण्हू जॾहिं फॉरेन मां ईंदा आहिनि न त हिते इलेक्ट्रॉनिक्स ज्वेलरी कॉस्मेटिक आइटम इहे सभु खणी ईंदा आहिनि ऐं हिते विकिणी करे ॾाढो महांगो मुनाफ़ो कमाईंदा आहिनि पर बाबा मां वापारी त न आहियां मूं त पंहिंजी ज़रूरतूं बि घटाए रखी आहिनि वरी मां सोचियो त मां वापसि आयो आहियां इहा तव्हां सभिनी जे लाइ वॾी ॻाल्हि हूंदी कीअं अम्मा कीअं बाबा अम्मा बाबा पुट दरअसल हिन करे थी खिलनि हे सभु छो जो हाणे छा आहे त हिते जेको आहे न हिन अम्मा बाबा जो रिवाज थोरो घटि आहे त महिरबानी करे हिकु कमु कजे हिते त भले चओ असांखे पर ॿाहिरि न चइजां माण्हू थोरो खिलंदा वरी हाँ भैया हाणे हिते ॾाढो कुझु मटिजी चुको आहे ख़बर अथव पहिरें त असांखे सिंधी ॻाल्हाइण में लॼ ईंदी हुई ऐं हाणे त हिंदी बि आउट ऑफ फैशन थी वियो आहे हाणे असां रुगो इंग्लिश में ॻाल्हाईंदा आहियूं हाँ
इने करे मां पाण इंग्लिश क्लासेस जॉइन कयूं आहिनि ऐं हाणे त मां आई कैन टॉक इंग्लिश आई कैन वॉक इंग्लिश एंड आई कैन लव इंग्लिश हा वो तो सुठो थियो कि अंग्रेज पहिरीं हिंदुस्तान छॾी हली आहे न त भाॼाइनि जी अंग्रेजी ॿुधनि हा न त समुंड में ॿुॾी वञनि छा चयो न कुझु न इहो ई यो भैया छा बदलजी वियो आहे? पहिरीं जॾहिं तूं वेह न तॾहिं असां बैरक में रहंदा हुआसीं सिंधु नगर जी हाणे ॾिस 8 कमरनि जो ई आलीशान कोठी आहे उहा बि सेंट्रली एयर कंडीशनड 4 गाॾियूं आहिनि एसी ऐं घर में नौकर चाकर सब कुछ आहिनि हवाई जहाज का हेठि त असां सफ़र ई कोन कंदा आहियूं अवल जॾहिं तूं वेह न तॾहिं बेटा सोन बि असां लाइ मुश्किल हूंदो हुयो ऐं हाणे त रुगो असां हीरनि जी ॻाल्हि कंदा आहियूं हे ॾिसी तो हार मुंहिंजो हे तुंहिंजे पापा मूंखे पोएं हफ़्ते 4 हार ठाराए ॾिना अथई 4 हा हे हिकु मुंहिंजो थी वियो हिकु कुंवार वॾी लाइ हिकिड़ो रेखा लाइ रखियो आहे ऐं हिकिड़ो मां तुंहिंजी ज़ाल लाइ ठाहे रखियो आहे पर मम्मी मां एतिरी जल्दी नोड़ियुनि में मदद वारो कोन आहियां। तुंहिंजे चवण सां छा थींदो अरे तुंहिंजे लाइ त नोड़ियूं तयार आहिनि दरअसल ॻाल्हि इहा आहे बेटा त तुंहिंजी माउ तुंहिंजे लाइ तुंहिंजी माइटीअ लाइ ते 50 छोकिरियुनि जा फोटू इकट्ठा करे रखिया अथई हा ऐं ॿ ॿिया थी वञनि त पूरी ताश जी गड्डी ऐं निर्मल भैया ठही वेंदो चोकर ॾिस यार निर्मल मां तोखे हूअं ॿुधाइण कान पियो चाहियां पर ॻाल्हि निकिती आहे त मां तोखे ॿुधायां थो छॾियां त हिते मां ऑफिस हिकु ज़ोरदार तुंहिंजो ऑफिस कैबिन ठारायो जंहिंमें क़रीब 14-15 लख ख़र्च अची वियो आहे ऐं हिकु शानदार ऑडी कार बुक कराई आहे ऐं जेके फर्नीचर जा नक्शा आहिनि न उहे 4-5 तरीक़े जा तयार आहिनि इहे सभु तुंहिंजी इंग्लैंड टाइप रुचियूं ध्यान में रखी करे ठाही वेई भाई तोखे पसंदि आहे न पर बाबा एतिरो सारो बोझो मूं मथां अहिड़ी महिनत की आहे मूं सभु पाण जे लाइ जेको मगर महिनत जे स्वीकार कबो आहे मूंखे स्वीकार कोन्हे ओहो शिट यार अरे पुट वॾा चई विया आहिनि त माउ पीउ वण पोखनि ऐं ॿार मेवा खाइनि राजा जो पुटु राजा ई थींदो आहे ॿियो को राजा जेको आहे गिटिन मां कान ॻोल्हिबो आहे सम्झे न हे राजाउनि जो ज़मानो न आहे बाबा जंहिं शइ लाइ मूं महिनत न कई हुजे हुनखे मां स्वीकार कोन थो करे सघां करेक्ट अगर तुंहिंजी जगह मां हुजां न त मां बि जेकर इहो ई चवां यार आहियूं त हिकु ई माउ पीउ जा ॿई पुट उहा ॻाल्हि ॿी आहे कि तुंहिंजी पर्सनैलिटी इंग्लैंड में रही करे निखरी आई आहे ऐं मां हिते डैडीअ जे चक्कर में बिज़नेस जे चक्कर में पिसजी करे थोरा टैं थी वियो आहियां तूं छो थी खिली झिरकी गोविंद भैया हिते तय थी विया आहिनि ॾिठो पापा हा हिनखे मथे ते चढ़ाए अरे तोखे त मां ॾिसी वठंदुसि हा छा आहे इहो छा आहे पापा बिल्कुलु मथे ते चढ़ी करे डांस थी करे हल मां ॾिसां थी पर इहो तो ॿुधायो तव्हां हिन जे अचण सां ई छा कहिड़ी बहस चालू करे चुका आहियो अरे अञा हे थक त वञे और तव्हां सभई छा था सम्झो कि पैसो रुगो तव्हां कमायो आहे मुंहिंजो पुट बि 14 साल इंग्लैंड में रही आयो आहे मूंखे थोरी न मारे आयो आहे उतां हिन बि खोड़ पैसो कमायो आहे ॿुधाए छॾ पुट केतिरो पैसो कमाया आहीं तूं अरे मम्मी ॿुधाए त पिए थो कि जेको बिज़नेस कंदुसि पंहिंजे कमायल पैसनि सां कंदुसि हा ऐं बाय द वे निर्मल यार इंग्लैंड जा हाल ॿुधाए ॿुधो आहे उते लेखक हिकु ॿ किताबूं लिखी करे ई लखपति ऐं करोड़पति ठही वेंदा आहिनि हा भैया ऐं सभई न मूंखे लखपति ठहिण जी ख़्वाहिश बि कोन्हे यार कुझु ॾींहं पहिरीं हिते अख़बारनि में आयो कि तोखे कंहिं किताब ते को इनाम बि मिलियो आहे घणो इनाम मिलियो हा निर्मला जी मां पुछणु चाहियां पियो तोखे हुन किताब ते घणी रॉयल्टी मिली अटकल बाबा हुन किताब लाइ मुंहिंजे 10,000 माहवार मिलंदो आहे 10,000 रुपया माहवार अरे यार एतिरो त असांजे डैडी जे पीए जो आहे सैलरी ऐं परे छो थो वञी 20,000 त भेणा तुंहिंजी भाॼाईअ जो मेकअप जो ख़र्चो आहे महीने जो चओ त न कयां न कर न बिना मेकअप जो ही हर शो टाइप जो चेहरो सुबुह खां शाम ताईं केरु पियो ॾिसंदो साईं तव्हांखे ख़बर आहे कि मर्दनि खे राति जो ई हार्ट अटैक छो ईंदो आहे छो तो बिना मेकअप जो पंहिंजी ज़ाल जो चेहरो ॾिसी सघंदा आहिनि तव्हांखे हार्ट अटैक कोन आयो आहे न अञा मूंखे अञा मरणो थोरी आहे पोइ चुप करे बीहो ठीकु आहे निर्मला जी बाबा मां तोखे हिकु ॻाल्हि चवां ॾिस बेटा तूं असांजे बिज़नेस में शामिल थी वञ ॾिस तूं असांजे बिज़नेस में शामिल थी करे कुझु कर न कर भले पंहिंजी कविताऊं कहाणियूं नाटक लिखंदो रहो हुन में जेका तुंहिंजी इनकम टैक्स जी बचत थींदी न असांजी उहा तुंहिंजी हाणे जी इनकम खां 9 गुणी वधीक थी सघंदी उहे बि यार हे जेके आहे न कहाणियूं किताब नाटक इहे सभु मूंखे फालतू कहाणी जी फालतू माण्हू लॻंदी आहिनि अरे
केतरा ही जेके हे है न कथाकार नाटककार ये मुझे ऑफिस जे बाहर लाइन लगाए बिठा हूंदा आहिनि स्पॉन्सरशिप लाइ ख़बर अथई ऐं मां तो हिकिड़ी ॻाल्हि ई थो ॿुधायां अरे भी मां ॾिसां थी छा ये वही शहर है जंहिंखे मां छॾे वियो मुंहिंजो नंढपण मुंहिंजा दोस्त वो प्यार वो हवाऊं वो फिजाऊं सब कुछ अलग अलग थी रहियो आहे लॻे थो सब बदिलजी वियो आहे हा लॻे थो जीअं ये शहर अजनबी आहे या मां अजनबी आहियां हिन शहर निर्मल हद तो कुछ उदास लगी रहियो आहीं ॼण तक घर मोटर जी तोखे खुशी कोन्हे छा ही सब ॾिसी करे तोखे खुशी कोन थी रेखा ये सब छा अरे ही असांजो बंगलो फर्नीचर पर्दा नौकर चाकर गाड़ियूं असांजी ज्वेलरी असांजा ब्रांडेड क्लोथ्स सब त आहे असां वटि मूंखे त लॻो हो तो डैडीअ खे वाधायूं ॾींदे कि डैडी असांजी ज़िंदगी वटे छॾी आहे रेखा चओ निर्मल रेखा तोखे यादि अथई पाण नंढे हूंदे हिकु ॿिए खां केतिरो विढ़ंदासीं यादि अथई ऐं हुन वक़्तु बि तूं मुंहिंजे लाइ रंधिणे मां केतिरी शयूं चोरी करे ईंदी हुई यादि अथई तोखे रुसंदी बि तूं हुई ऐं मूंखे मनाईंदी बि तूं हुई अरे काॾे वई उहा रेखा अरे अॻु अम्मा मूंखे पंहिंजे हथ सां चेरो फुल्को ठाहे खाराईंदी हुई ऐं अॼु उहो ई अम्मा नौकरनि जे हथ जी ठहियल माणी खाइण लाइ थी चए काॾे वई उहो अम्मा तव्हीं सभु बदिलजी वियो रेखा तव्हीं सभु बदिलजी वियो Yes, you are right, my brother. असी सब बदलायूं, असी सब बदलिया आयूं। अरे अग असी हुआ से किथे, हाण असी आयूं। अग माण्हू असांखे निहारींदा बि कोन हुआ। ऐं हाणे माण्हू असांखे सलाम ठोकींदा आहिनि सलाम। भेण माण्हुनि खे पाण खे मथे सम्झण में तव्हांखे ख़ुशी मिलंदी आहे इहो ई त हिकु सुख आहे कि असां वटि ऐशो आराम जी सभु सुविधाऊं आहिनि। बस इहा ई आहे तव्हांजी ज़िंदगी जी फिलॉसफी इहा ई हाँ निर्मल इहा ही आहे मुंहिंजी ज़िंदगी जी फिलॉसफी। ख़बर अथई मूं कहिड़ो सच ॾिठो हिन दुनिया में पैसो ही सब कुछ है। पैसे बिना सब कुछ कूड़ आहे कूड़। हुआ है ना सुधा मास्टराणी BA ऐं MA में गोल्ड मेडलिस्ट हुई गोल्ड मेडलिस्ट। हाँ अॼु रुगो 5000 जे लाइ गोविंद भैया जे ॿारनि खे हिते पढ़ाइण ईंदी आहे। तू ही ॿुधाए न हिन दुनिया में किथे आहे इंसान जो क़दुर। पापा जो जेको मैनेजर आहे न हुन MBA कयो आहे MBA ऐं पापा मैट्रिक पास भी कोन्हनि पर पापा हुनखे ख़रीद कयो आहे just for 20,000 per month my brother। हू गरीबी हू भुखमरी बैरक किन्नियूं घिटियूं I just want to forget each and everything। मां अॼु में थी जीअण चाहियां मां हिन नचंदड़ खिलंदड़ झूमंदड़ ज़िंदगीअ जो हिस्सो थी ठहणु चाहियां। मां खिलण थी चाहियां मां नचण थी चाहियां मां झूमण थी चाहियां। हुते परे सतरंगी आसमान में पंहिंजो आशियानो थी ठाहिणु चाहियां मुंहिंजो आशियानो किथे आहे मुंहिंजो वो घर किथे आहे मुंहिंजो घर किथे आहे मुंहिंजो आशियानो किथे आहे मुंहिंजो आशियानो किथे आहे मुंहिंजो वाह भाई वाह सुबुह जो वक़्तु आहे पेपर ॾाढियूं ख़बरूं ईंदियूं आहिनि अरे सॼा चुनाव हेॾां होॾां न कोई ख़ासि ख़बर कान्हे इंट्रस्टिंग 80 साल जे ॿुढे 75 साल जी ॿुढीअ सां शादी रचाई
हाणे भाई छा कंदो? अरे यार हिक ॿिए खे सिरो पिया पारींदा, गोरी वोरी खाराईंदा, ॿियो छा कंदा? हाँ? हाँ? सोन किरी पियो। छा सोन किरी पियो? हलो हलो वठण हलूं। अरे वठण छा के माईअ जो किरी पियो हो। खणा हलूं। अच्छा तव्हां इहो छॾियो, इहो ॿुधायो कि रोज़ सुबुह साण रुॻो अख़बार पढ़ण जे अलावा को कमु अथव? जो कहिड़ो कमु थींदो आहे? घर में छा पियो थो थिए इहो ख़बर अथव? ऐं उहो तूं ॿुधाईंदीअ न, पेपर रखां थो, हाणे तूं शुरू थी। डैडी छा पिया चवनि? डैडी त घणेई कुझु चवंदा आहिनि। अरे निर्मल जे बारे में छा पिया चवनि? चवनि पिया कि उनखे पार्टनर ठाहींदा। अरे त ठीकु आहे न यार, मुंहिंजो भाउ आहे न। अरे तव्हांजो भाउ आहे, अञा आयो मस आहे, पार्टनर ठाहींदा? अरे यार डैडीअ जो बिज़नेस आहे, हुननि जी मर्ज़ी, ऐं उन में भला मां छा थो करे सघां? दूर डैडी जो बिज़नेस आहे, सॼी महिनत तव्हां कई आहे, तव्हां एतिरो वधायो आहे ऐं उहो आयो आहे पार्टनर ठही वेंदो। अरे यार त महिनत उहो बि कंदो, उन में छा शक आहे? महिनत कंदो। ये जेके लेखकनि जी क़ौम हूंदी आहे न, ये वॾी वॾी ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, अत्याचार, ग़रीबी, व्यभिचार, ही ऐं हू, ऐं सोचींदा रहंदा, पर कंदा कुझु बि न, महिनत कंदो। मां सिधो सां चवां थी, तव्हां डैडी खे चओ कि असां धार बिज़नेस कंदासीं। यार सुबुह साण प्लीज मुंहिंजो मथो न खाईंदी कर यार, मथो न खाईंदी कर। मां मथो थी कहां, मां सिधी सही ॻाल्हि थी ॿुधायां कि सभु कुझु निर्मल जे लाइ ऑफिस, निर्मल जे लाइ इंटीरियर, निर्मल जे लाइ गाॾी, निर्मल जे लाइ ही, निर्मल जे लाइ हू, ऐं गोविंद छा धूड़ पाईंदो? ए गोविंद केरु आहे? पाड़े वारो। ऐं मां केरु आहियां? मोगो। छा आहे इहो? सुबुह साण छाजी आवाजूं थियूं अचनि? मम्मी एज यूजुअल प्यार मोहब्बत जी ॻाल्हियूं पिया कयूं। हा ठीकु आहे, पोइ कयो पुट कयो। अच्छा इहो त ॿुधाए निर्मल किथे आहे? ॾिसण में नथो अचे। मम्मी सुबुह जो मां ॾिठो त हो हथ में अख़बार वॉचमैन खे कुझु चई करे निकिरी वियो। अच्छा वॉक ते वियो हूंदो। हा बिल्कुलु ॿियो ॿुधायो मम्मी सभु ठीकु ठाक? हलो हाणे ऑफिस वञणो तो नेरन हली कयो। अच्छा ठीकु आहे। निर्मल अचे त गॾु खणी नाश्तो कंदा न, उन्ही में छा आहे? अरे निर्मल त आहे वांदो माण्हू, उनखे केॾे वञणो आहे छा? वरी तव्हां चवंदो देरि थी वई, हाणे मां नेरन करे कोन थो वञा, बुखिया हलिया वेंदो। हलो नेरन। मम्मी चए त इहा बि सही थी। हा जोए जा मजू ॿुधंदे छा मुंहिंजी? वञ कर नाश्तो। वयो त पी ते ई आया न। चुप कर। अरे अञा ताईं हे उथिया न आहिनि छा? निर्मल बि ॾाढी देरि करे छॾी आहे। गुड मॉर्निंग। अच्छा पेपर पियो अथव? ये रखे तो पेपर। हाँ पेपर चांहि ठाहे फटाफट। अरे मां पई चवां निर्मल अची वञे पोइ गॾु था चांहि पियूं। निर्मल काॾे वियो? वॉक ते वियो आहे। वॉक ते? हाँ एतिरी सुबुह जो? भाई तुंहिंजी आदत हूंदसि न हुनखे। किथां जी आदत लॻी वई अथसि? ईंदो हूंदो। अरे अची वियो। हरिओम मां। हरिओम पुट। हरिओम बाबा। हरिओम। ॾाढी देरि करे छॾी। हाँ अरे मम्मा हिकिड़ी मां कविता लिखी आहे। ॿुधाए बाबा तव्हां ॿुधंदा? छा कविता? हा ॿुधाए। अजनबी आया हिन अजनबी शहर में, न कोई साथी आ न कोई हमसफर। छा आहे ये ज़िंदगी, हिक उदासी हिक बोरियत, आहे छा ज़िंदगी। अजनबी आया हिन अजनबी शहर में। कीअं लॻी? ॾाढो सुठो लिखंदो आहीं बाबा, तव्हांखे कीअं लॻी? हा सुठी आहे मुंहिंजो ध्यानु हिते स्टॉक एक्सचेंज में हो यार। अच्छा हलो ठीकु आहे, मां न चांहि जो इंतज़ाम करे थी अचां। अरे न मां चांहि नाश्तो करे आयो आहियां। किथां? अरे हिते डहन पाली जी जेकी बिल्डिंग ठहे पई न, बस हुनजे पासे में मज़दूरनि जी बस्ती हुई, हुते बढ़िया घुमटी हुई, जो पोहा चांहि सभु खाई आयो आहियां। छा तूं मजूरनि जी बस्ती में वञी करे पोहा ऐं चांहि पी आयो आहीं? तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे? चांहि सुठी हुई। अरे चांहि सुठी हुई हिन सां मतिलबु कान्हे को। अरे वॾे माण्हूअ जो छोकिरो सम्झी करे केरु किडनैप करे त पोइ एतिरा पैसा हुजण खां पोइ बि तव्हां ॾिजंदा आहियो? अरे एतिरा पैसा हुजण खां पोइ माण्हू घटि थींदो आहे। बेवकूफ़ कंदो ख़बरदार जो अॼु खां पोइ हुते वियो आहीं। इहो अखी पाणी छा पियो थो न्यारी? छा पियो थो न्यारी इहो अखी पाणी? ख़बरदार अॼु खां पोइ हुते न वञिणो आहे। हा ठीकु आहे न, तव्हां अंदरि हलो, तयारु थियो, तव्हांखे ऑफिस आहे, देरि थी वेंदी। छा हलो न मां ॾिसांसि थी। छा अजनबी असां मरी विया आहियूं छा? न मां सम्झायांसि थी, तव्हां अंदरि हलो, मां ॾिसांसि थी। पुट अॻिते सां थोरो ध्यानु रखंदो कर। अच्छा हल ठीकु, सभु ॻाल्हियूं छॾ। ख़बर अथई मुंहिंजी साहेड़ियूं अचणियूं आहिनि, त तूं न ईअं कर, थोरो कपिड़ा चेंज करे वठ। सुठा था कपिड़ा आहिनि, सुबुह सनानु करे जींस टी शर्ट पाए वठ अरे बेटा। सभु ठीकु आहिनि। वरी न वरी बटे सां सुठो लॻंदो मूंखे। सही तो वाह वैसे। अरे टी शर्ट पाए अच। ओ राधी हेलो हेलो
कुत्तो हिन कुत्ते जो नालो छा आहे? दादी दिस इज नॉट फेयर मुझे कुत्ते खे कुत्तो न चइजो प्लीज वो छा चवां तुंहिंजे कुत्ते खे? हाणे ना मिसेस मूछेदानी मिली हाँ उन ग़लतीअ सां मुंहिंजे गूगल खे न कुत्तो चई छॾी पोइ हयूं मांस ॿ टे टमाटो खींचे करे प्लीज ठीक है बिल्कुल ठीक है गूगल खे कुत्तो ओके ओके ओ दादी हाँ निर्मल आया मां यस हेलो माय सेल्फ मिसेस तेजिंदर चावला दादी तू तो जब तुझो निर्मल इंग्लैंड में आया हाँ तो संस्कारी आहे मुंहिंजो पुटु ओ माय गॉड हाँ संस्कार बेटा हाँ छॾे न हाँ 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 जी जाओ ना हाँ हाँ मम्मी मम्मी निर्मल मम्मी दिस ना हाँ बेटा मम्मी दिस मागे तो मळे तो पयो मागे पसंद ना होय तू भी आ कर ना आंटी ता भी आ कर मागे तो पसंद ना तेरा जी हाइट पे बिल्कुल सलमान खान हाँ। अमिताभ बच्चन असा में नीचे जोड़ी सुटिया ॾाढी बढ़िया बेटा ॾाढी बढ़िया अमिताभ जया बदड़ी बिल्कुल 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 मम्मी आ कर हाँ बेटा मम्मी आ कर एॾा 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 हाँ हाँ करना दादी दिस भाई मुंहिंजी छोकिरीअ खे तुंहिंजो छोकिरो पसंदि आहे ठीकु आहे। हाणे तूं जेको चओ असां तोखे सभु ॾींदासीं अच्छा ठीक है हाल घर हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल हा। दादी अॼु शाम जो न निर्मल खे असांजे घर वठी अचांसीं ठीकु निर्मल आहे। बि त ॾिसे असांजे घर जी आन बान शान हाँ, हाँ, आलीशान हाँ। बंगलो वॾियूं वॾियूं गाॾियूं नंढा नंढा नौकर निर्मल राजा अचजे जाए ते असांजे घर और निर्मल पाण में घुमण हलदासी खबर थी मन नई गाड़ी वती आ जेको मथो खुल दिया आसमान नजर ईंदो आ पाण में उन्हीं ते हलदासी हां न निर्मल वठी अचांसीं हाँ, राजा हाँ, शाम जो वठी बिल्कुल, अचांसीं है न बिल्कुल। Please। मम्मी दिस निर्मल हाथो करे निर्मल जी पक्का दई हां न हाँ। निर्मल निर्मल निर्मल? निर्मल कुर्ते पजामे में नाच जाई जींस टी-शर्ट पाए अच जाई पाण घुमण हलदासी हां न निर्मल निर्मल अचजे बेटा शाम जो हाँ अचे न हाँ मां वठी ईंदमि बिल्कुल आंटी जरूर वठी अचो हाँ, बिल्कुल, हां न बिल्कुल। निर्मल अच जाई हाँ हाँ दादी हाँ इहो कहिड़ो तरीक़ो थींदो आहे यार पैसो अची वियो त छा थी पियो एडी केडी न आहे थी तोमें अरे तॾहिं हल कीअं हलंदो मम्मा एडिकेटी ना एडिकेट हाँ बेटा हल हल तोखे घर ताईं थी छॾे अचां हल अचजे बेटा निर्मल हाँ हाँ वठी ईंदमि हेलो हाय आंटी निर्मल हाय जी नमस्ते Okay. I'm Chinky Chandi Ramani. Chinky Restaurants, chain of Chinky Restaurants. I have branches all over India. मां एक educated and modern छोकरी आहियां. इन करे तो खबर थी? You know Mr. Chandi Ramani, my father? He's got a huge business, टे-चार factory हुन जी. पर मां उन्हनि खां हिकु बि पैसो न वरितो. मां पंहिंजे बलबूते ते हे chain of restaurants set up कयो आहे. Because I'm a modern and educated girl. And I am self-dependent. और मूंखे लॻंदो आहे हर छोकिरीअ खे सेल्फ डिपेंडेंट थियणु खपजे इन करे मां शादी बि न कई केरु मर्दनि जी ग़ुलामी करे पर आंटी चयो हिकु दफ़ो निर्मल सां मिल आई थिंक यू हैव अ गुड पर्सनैलिटी थैंक यू आर एजुकेटेड एंड छोकी इंग्लैंड रिटर्न आई त आई थिंक यू हैव अ मॉडर्न थॉट साइकिल टू त मूंखे लॻे थो कि असांखे ॿ-4 दफ़ा मिलणु खपजे हिक ॿिए खे सुञाणो ऐं शायदि मुंहिंजे मम्मी पापा ख़ुशि थी वञनि कि हीअ शादी लाइ तयारु थी वई आहे हाणे यू निर्मल why don't you come to my restaurant let's have a drink today you come to my restaurant विहंदास ॻाल्हाईंदास बिल्कुल so let's see what the decision is time ना हाँ हाँ बिल्कुल मां 6 मोकिलियां o'clock bye निर्मल हल अची तोखे छॾे अचे बिल्कुल लगे तो आई ऑन सेल्फ छा आहे अजनबी आया है ना अजनबी शहर न कोई साथी आ न कोई हमसफर जी तव्हां मां सुधा आहियां सुधा गोविंद भैया जे ॿारनि खे पढ़ाईंदी आहियां अच्छा 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 मम्मी ॿुधायो पता बीठा चयो प्लीज वियो न हा नो थैंक्स अच्छा ॿार जे घर में कोन्हनि हाँ एक्चुअली सडनली प्रोग्राम थियो पिकनिक जो तो ॿाहिरि निकिरी विया आहिनि असल में दरअसल ॿार घर में न हूंदा आहिनि त मम्मी मूंखे सिलाई कढ़ाई जो कमु ॾींदी आहे अच्छा तो तव्हां हिन घर में ॿियो बि कमु कंदा आहियो ख़ैर छॾियो न ॻाल्हि खे हे वठो साई भाॼी ऐं मिक्सरनि जो कचरियूं दीदीअ मूंखे सिंधु नगर मां आणण जे लाइ चयो हुयो सिंधु नगर मां हाँ। अरे वाह अच्छा तव्हां सिंधु नगर रहंदा आहियो
तव्हांजे पुछण जो मतिलबु न सम्झंदमि मां मां चवां थो छा सिंधु नगर अॼु बि ओड़ो ई आहे? मतिलबु मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे कि नंढे हूंदे असीं उते रहंदासीं, मां उते पंहिंजे दोस्तनि सां गॾु गलियुनि में घुमंदो हुउमि, फिरंदो हुउमि, बसि बचकानी मस्ती कंदो हुउमि। मूंखे सभु कुझु यादि आहे, सभु ओड़ो जो ओड़ो। इंसानु केतिरो बि वॾो थी वञे पर पाणे नंढपण जी ॻाल्हियूं कॾहिं कोन थो विसारे सघे। छा सिंधु नगर अॼु बि ओड़ो ई आहे? सही था चओ, पंहिंजे नंढपण जूं ॻाल्हियूं नथो भुलिजी सघे। जीअं तव्हां सुखिया सताबा थी सिंधु नगर छॾे आहियो, तीअं जेको बि सुखियो सताबो थींदो आहे, मतिलबु पैसे में सुठो थी वेंदो आहे त सिंधु नगर खे छॾे हलियो वेंदो आहे। असल में दरअसल कुझु माण्हू सिंधु नगर खे गुंडनि जो अॾो बि चवंदा आहिनि। छा ही सच आहे? तव्हांजो छा वीचार आहे? न, हे बिल्कुलु सच कोन थी सघे। हा, हे बिल्कुलु सच। हे ताड़ी। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि पुछां तोखां? हा, पुछो। भाभी तोखे घणो ॾींदी आहे? 5000 रुपया। 5000 में तुंहिंजो कमु थी वेंदो आहे? न, सिंधु नगर जे हिकु स्कूल में पढ़ाईंदी आहियां, उतां बि मूंखे 10000 रुपया मिली वेंदा आहिनि। अच्छा, पोइ त तूं सुबुह सवेल उथी करे वेंदी हूंदी ऐं मोटंदे तोखे शाम थी वेंदी हूंदी। हा, सुबुह जो 8 बजे वेंदी आहियां, शाम जो पहुचंदे 8 थी वेंदा आहिनि। पोइ तूं थकजंदी कोन आई? इहो सोचो न, टाइम ई कान मिलंदो आहे। वरी बि अच्छा, मां हिकु ॻाल्हि पुछां? मां हिकु ॻाल्हि पुछां? हा, जॾहिं तव्हां खलासी बणिजी करे देशाटन कयो, रेगिस्तान में पंधु हलियो, पहाड़नि ऐं बर्फ़ जे विच में हिकु नंढी सी नौका में वेही करे देश विदेश घुमियो और ज़िंदगी सां संघर्ष कंदा रहियो, छा थकिया हुयो? सुधा, हा, तव्हांजी किताब में लिखियल आहे। दरअसल छा आहे कि ॿार जॾहिं पंहिंजो होमवर्क करण में बिज़ी हूंदा आहिनि त तव्हांजूं किताबूं मां पढ़ंदी रहंदी हुअसि ऐं ख़बर अथव तव्हांजे बारे में छा सोचींदी हुअसि? चवंदी वञ। सोचींदी हुअसि तव्हांजो गंभीर चहिरो, ॾाढी वॾी दाढ़ी ऐं अखियुनि ते मोटो मोटो चश्मो। ऐं ख़बर अथव ॿियो मां छा सोचींदी हुअसि तव्हांजे बारे में? कि तव्हां मूं जहिड़ी साधारण छोकिरी सां त ॻाल्हाइण बि पसंदि कान कंदव। भई सुधा, तूं मूंखे माफ़ करे, मूं तुंहिंजो सपनो तोड़े छॾियो। छा थियो? अॼु त साल खां पोइ एतिरी मिठी खिल ॿुधी आहे। न त लॻंदो आहे इंसानु रुॻो पंहिंजे मतिलब लाइ खिलंदो आहे। सही था चओ। अच्छा, हिकु रिक्वेस्ट कयां तव्हां सां? हा, तव्हां मूंखे पंहिंजूं ॿिए किताबूं पढ़ण लाइ ॾींदव? बिल्कुलु न ॾींदोसि। छो? अरे उदास छो थी? मां तोखे किताब पढ़ण लाइ न ॾींदुसि, बल्कि तोखे गिफ्ट कंदुसि। थैंक यू, सो नाइस ऑफ यू। अच्छा, टाइम थियो आहे घर पहुचण त मां हलां थी। तव्हीं कुझु चयो? हा, सुधा, मां सिंधु नगर घुमण थो चाहियां। छा? हा, तव्हां सिंधु नगर घुमण था चाहियो? छा तूं मूंखे सिंधु नगर घुमाईंदी? ज़रूरु, कंहिं ॾींहुं बि छुट्टी ॾींहुं अची वठिजो त मां तव्हांखे पूरो सिंधु नगर घुमाईंदमि। छुट्टी जो वेट छो था कयो? त सुभाणे अची वठो, मां सुभाणे तव्हांखे सिंधु नगर घुमाईंदमि। पक? हा, मां सिंधु नगर जी उहो सभु गिटियूं, उहो सभु गिलियूं सभु ॾिसणु चाहियां थो। ऐं हा, मां हुते छोला डबल ऐं पिस ऐं दाल पकवान सभु खाइण थो चाहियां। अच्छा, सभु हिकु साथ खाईंदो? हा। वाह, छोला टिक्की प्लस गोल दाल पकवान हा। प्लस पिस। हा। बिल्कुलु, त सुभाणे अचो, मां तव्हांखे सुभाणे घुमाईंदमि। ओके, नमस्ते। ठीकु आहे। तूं त छा पई करी? मां गोविंद भैया जे ॿारनि खे पढ़ण आई हुयसि। डोंट यू नो ॿार घर ते कोन्हनि? आई गॉट टू नो हियर ओनली। व्हाटएवर। टोडा फाड़े छा थी निहारी? गेट लॉस्ट। रेखा, ये कोई तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो? भैया, हू असांजे घर जी नौकर आहे ऐं नौकरनि खे कोई स्पेशल ट्रीटमेंट ॾियणो पवंदो आहे, अदरवाइज़ हू मथे ते चढ़ी नचण लॻंदा आहिनि। ख़ैर, ही सभु ॻाल्हियूं छॾो। मां तव्हांखे हिकिड़ी ॾाढी ज़रूरी ॻाल्हि करणु आई हुयमि। मां थोरो प्रॉब्लम में आहियां ऐं मूंखे तव्हांजी हेल्प खपंदी हुई। छो? भैया, मुंहिंजो जेको फैंस आहे न, विक्की ऐं मां डिसाइड कयो आहे कि शादी खां पोइ असां ॿई अलॻि फ्लैट में रहूं, छो करे मुंहिंजी फैमिली ॾाढी वॾी आहे ऐं हुते कंहिं ॻाल्हि जो फ्रीडम कोन्हे। त तंहिं करे मां चाहियां पई कि असां हिकिड़ो कैंपस में फ्लैट था वठी वठूं। ऐं कैंपस में फ्लैट मतिलबु 60-70 लख खां हेठि त ॻाल्हि ई कोन थींदी। त मां चाहियां पई कि तव्हां डैडी खे चओ कि हू असांखे हिकिड़ो फ्लैट गिफ्ट कर। अरे मां छो चवां, तूं पाण चओ न। डैडी मुंहिंजी ॻाल्हि ई कोन मञंदा। तव्हांखे ख़बर न डैडी केतिरा कंजूस आहिनि। अरे न, कहिड़ी ॻाल्हि करी थी? अरे डैडी ॾिसी कोन थी मुंहिंजे लाइ एतिरो ख़र्च करे रहियो आहे, न कैबिन ठारायो आहे, नई गाॾी बुक कराई आहे। अरे डैडी कंजूस किथे आहिनि?
डैडी जेका रिश्ता शॉर्टलिस्ट कया वा न हुन में हिक छोकरी त सफा थुल्ली बी कारी ऐं टी त चरी हूं सफा मोगी हुई मोगी हम खबर थी हिन टिननि जो कॉमन फैक्टर छा ही सब करोड़पति पीजी इकलौती धीअर हुयूं हम तू निस्वार्थ प्रेम जी गाल तो करी ही सब गिव एंड टेक जो जमानो है गिव एंड टेक जो केड़ी गाल तो करी यार तू सब व्यापारी आयो व्यापारी बस चुप थी खामोश। अरे इंसान के थ्रेट न करा रेखा थ्रेट जिंदगी में तो ॾिठो ई छा जिंदगी सिर्फ सुठा कपड़ा पाइण सुठा खाइण एयर कंडीशन में सुम्हण न आहे ही जिंदगी चङी विशाल आहे चङी विशाल रेखा हिन जी विशालता जे अॻियां ये तारा ये नक्षत्र ये सब न मुझे पैसे सां ख़रीद कयल न हाँ सभी पंहिंजो पाण खे हिकु नंढी दुनिया में कैद करे रखियो आहे पैसे जी दुनिया पैसे जा गुलाम पैसे जा मोहताज थी विया आहियो तव्हां सभई हिन करे तव्हांखे ये दुनिया हेतिरी नंढी निलत ऐं निरार्थक पई लॻे पर वैज्ञानिक दीन दुनिया के विसारे करे सॼी उम्र लेबोरेटरी में खोज कंदो आहे हिकु जानदार अभिनेता तरह तरह जा सॉन्ग रचंदो आहे हिकु गीतकार कलाकारी पंहिंजे गीत जो रियाज़ कंदो आहे हिकु लेखक सब कुछ विसारे करे सॼी पंहिंजा लेख लिखंदो आहे गौतम बुद्ध आइंस्टीन संत कंवर राम शाह सचल स्वामी छा वे सभु इंसान कोन्हनि न मुंहिंजी भेण न पैसे सां ख़रीद कयल ऐशो आराम जी जिंदगी जी तुलना में मन के आनंद ऐं उमंग ॾियण वारी हे दुनिया चङी बेशकीमती आहे चङी बेशकीमती आहे जोकर पिंकी अरे मां ॾाढी ख़ुशि आहियां मां ॾाढी ख़ुशि आहियां शट डाउन कर शट डाउन एॾी बढ़िया शादी थी छा पार्टी हुई छा मान शान छा माण्हू बिल्कुल खाईंदा। पर तू ये कपड़ा तो लाए गुम्बाई पार्टी वारा पहले मूंखे इनाम खपे अरे तुझो इनाम पियो अंदर वगो तुझो पियो अथई शानदार ऐं तोखे ॿियो बि इनाम मिलंदो पक्का हा पक पक्का हाणे अंदर हल डैडी एक पैक ॿियो थी वञे डैडी जाम बढ़िया शादी थी वई डैडी मज़ो अची वियो भाई वाह वाह जी रेखा जी शादी को पोइ त घर ई उबाण को थी बीठो आहे हमरा के दे कई अरे यार मां तुंहिंजे लाइ त पैक करणु भुलिजी वियुसि छा कयां यार भई हथ आहिनि न बट यार हिन मां खणी भैया मां न पियो अरे हिकु सिर्फ अरे भाभी भरल खणी इतना ही बड़ी हलो पाण त खरे लायो न सिधे साधे के छो पिया रखारियो अरे सिद्धो साधो आहे इहा ई त प्रॉब्लम आहे हिनखे ख़बर ई कान्हे हितां जी संस्कृति छा आहे बाबा हिते पियण खां पोइ वॾी वॾी डील फाइनल थींदियूं आहिनि कीअं डैडी छा ॿुधायां रोज़ अखबार पढ़ंदा आहियो ऐं हाँ। हुन में पढ़ंदा आहियो न कि शराब पीअण सां लीवर ख़राब थी वेंदो आहे किडनी ख़राब थी वेंदी आहे बीपी वधी वेंदो आहे अलाए घणी बीमारियूं थी पवंदियूं आहिनि अच्छा तॾहिं बि पीओ पिया था अखबार पढ़ंदा कोन आहियो छा हा पढ़ंदा आहियो न ठीकु आहे सुभाणे खां बंदि अरे वाह सुभाणे खां शराब बंदि अखबार बंदि ख़बर आहे न कि शराब पीअण सां माण्हू धीरे धीरे मरी वेंदो आहे अरे वरी हिते कंहिंखे जल्दी आहे बाबा आराम सां मिलंदासीं पी पाई बहुत सुधरंदव तव्हां भगवान जो नालो वठो भगवान जी भक्ति कयो त शक्तियूं मिलनो रिद्धियूं सिद्धियूं मिलनो अच्छा 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 तूं हेॾां अच थोरो हिन पासे अच आगे हां जी राइट हैंड साइड ते चओ चओ तूं पूजा पाठ कंदी आई न हा
रिद्धियूं सिद्धियूं खोड़ अथई न हे साम्हूं भाऊ वेठो आहे हिकु उनखे थोरो मथे हेठां मथे करे ॾेखारी न त ही वटि सॼो गिलास पी वञे हुनखे हेठि मथे ॾिसीस छा यार इहो चओ बात कर तू इन सां कान पुछी सघंदी आहे कौन पुछी हा सघंदा राधी जी वाकई में सही पई चई हे बि लॻो शादी जी हा करे हा न त तमामु झंझट ऐं ख़र्चनि खां बची पऊं हा एक पंथ दो काज थी वञे न सही था चओ भई इहो ॿुधाए जेका मुंहिंजी साहेड़ी आहे हुनजी धीउ में कहिड़ी कमी आहे अरे छठाकर अरे छोकिरी सां गॾु पार्टी ॾाढी सुठी आहे इहा पार्टी अमीर आहे शायद तव्हांजी नज़र में ये वॾी क्वालिफिकेशन आहे छा हिरान छा थो चईं तूं तुंहिंजे चवण जो मतिलबु छा आहे मां अञा शादी लाइ तयारु कोन आहियां छा तूं शादीअ लाइ तयारु करे दिमाग़ ख़राब थी तुंहिंजो अरे कॾहिं कंदे शादी बेटा जॾहिं पोड़ो थी वञे हा अरे कमाल आहे यार कमाल थो करे असां तुंहिंजे लाइ ऑफिस में शानदार कैबिन ठाराई वो ख़र्च असांजो अजाई वियो 14-15 लख रुपया तुंहिंजे लाइ ऑडी कार बुक कराई कार में वेही कान अलाए छा इहा डुगडुगी खणी पियो थो घुमी हा ऐं तोखे बिज़नेस में शामिलु करण जी असां सोचियोसीं बिज़नेस में अची कान अरे भाई असांखे अमा बाबा चवंदो आहीं असांखे इज़त ॾींदो आहीं पर असांजी को ॻाल्हि मञी कान थो अजीब माण्हू आहीं यार सम्झ में कान थो अचे तुंहिंजे दिमाग़ में आहे छा अरे न ऑफिस अची ऐं क्लब ऐं पार्टियुनि खां तोखे नफ़रत पी कान हा रुगो पियो ग़रीबनि जे झोपड़नि में चकर लॻाई उते आहे छा आहे उते हा अरे भाई मूंखे त सम्झ में कान थी अचे भाई तूं चाहीं छा तूं आख़िर अब तुझे दिमाग में आए छा गूंगो है छा कुछ चई छो तो मां सम्झायसि न तव्हां अंदरि हलो छा तो तुझे दिमाग में मां सोचा तो वापस इंग्लैंड हली वञा वापस इंग्लैंड हली अरे तुझो दिमाग खराब है अरे असां तुझी हिते बिजनेस जी प्लानिंग पिया कयूं तुझी शादी लाइ पिया सोचूं वापस इंग्लैंड हली वञा पागल है छा हाँ छा कंदे प्रदीप कोई कारण है मां सम्झायसि न चवना अचे मुझे तूं काॾे थो वञे इंग्लैंड वञी करे छा करे अरे तो जहिड़ो बेवकूफ़ माण्हू मां कान ॾिठो आहे ॿियो को माण्हू हुजे हा न त पंहिंजी पॉपुलरिटी खे इनकैश करे हा आई दौलत खे ठोकर तो मारी बेवकूफ़ तो जहिड़ो मां ॾिठो कान्हे को अरे पुट छा कहाणियूं किताब उपन्यास नाटक लिखंदे मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए हिन में घणो कमाईंदे तूं घणो कमाईंदे हा ठीकु आहे लिख वञ तोखे चाॾे वञिणो आहे वञ लिखो रता मुंहिंजे घर में न राजा मुंहिंजे घर में अरे मुफ़्त जा टुकर काननि खे प्रदीप कीअं था हलो साहब, निकल, मां निकल। ॾिसांसि थी न मां ॾिसांसि थी हल, अंदरि हल। हलो तव्हां अंदरि हलो मां ॾिसांसि थी छा अंदरि हलो, अंदरि हलो? अंदरि हलो मां सम्झायसि समझे कान तो बेवकूफ़ मां सम्झायसि थी न अंदरि तव्हां हलो। अंदरि हलो मम्मी का न छॾियो अगरि भैया खे कमली पसंदि आहे त असां वटि त हिक खां हिकु रिश्ता आहिनि ऐं ॿियो न त छा तूं पंहिंजी भेण लाइ थी चवणु चाहीं हा इन में खिलण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे वॾी भेण सां मां परेशान नंढी भेण सां रहंदो मुंहिंजो भाउ परेशान चुप मुंहिंजी भेण में कहिड़ी ख़राबी आहे मां चयमि मूंखे हिकु घर जी ॿ छोकिरियूं न खपनि मतिलबु न खपनि इहा त सरासर बेइज़ती वारी ॻाल्हि आहे मूंखे ख़बर आहे तव्हांखे मुंहिंजी भेण छो न खपे तव्हांखे ऐं डैडीअ खे ॿिन्ही खे वॾी पार्टी खपे वॾी पार्टी छोकिरी कहिड़ी बि हुजे हा असांखे खपे गोविंद हिन खे चई चुप करे या सोनी चुप चुप कयो तव्हां तव्हांजी मां मुंहिंजी बेइज़ती करे पई थी ऐं चुपचाप ॿुधो पिया था मां चवे थी हिनखे अंदरि वठी वञी चई चुप करे तव्हां चुप कयो मां कहिड़ी ग़लति थी ॻाल्हि कयां ईअं ई सभु आहे त असांखे धार करे छॾियो असां अलॻि बिज़नेस कंदासीं डैडीअ खे चई छॾियो हुनखे ठाहिनि पंहिंजो पार्टनर वञी करे जेको खपेसि हुनखे ॾियनि वञी असांजो हिस्सो असांखे ॾेई छॾियो जबान संभाल करे रख पंहिंजी अरे हिकु मिंट अरे हू चए त थो कि हुनखे कुझु न खपे हा वरी छा जो रगड़ो आहे इहो हा चए थो कि मूंखे कुझु बि न खपे ही मथां ॾिसण में सिधो साधो आहे बाक़ी अंदरि ई अंदरि चालू पियो थो हले जॾहिं असां वटि पैसो कोन हुयो घर छॾे भॼी वियो हाणे जॾहिं पैसो अची वियो त वापसि अची वियो ऐं चए थो मूंखे कुझु न खपे जो जा मजू हिनखे चई चुप करे चुप कयो तव्हां मम्मी मां चवे थी चुप कर घणो थियो मां सही पई थी चवां छो चुप कयां
यार मूंखे त रेफरी बि ठाहे छॾियो अथव यार तव्हां हिन चुप तरफ़ करो। हिन तरफ़ अरे मां छा कयां बाबा चुप करे छो वेहो जा चुप कर। मजू चई अरे सुन अरे रे बस करो भाभी बस करो कुछ न करो मुझे वापस हली वेंदो मां वापस हली वेंदो कुछ न करो मम्मी कुछ न करो वरी नौटंकी शुरू थी वई कुछ न खपे कुछ न खपे सोनी हलो अंदर तोखे चयो मां न तूं वधीक जो ॻाल्हाईंदी आहीं राधी जी राधी अंडा खणी मोबाइल अचां थी अरे पकोड़ा दे जल्दी है तू राधी हाँ हाँ अचां थी अरे विराट राधी जी अचां थी जल्दी कर भैया मां ॿुधो आहे तव्हां वापसि वञण जो फ़ैसिलो कयो आहे थैंक्स मूंखे तव्हांजो साथ सुठो लॻो थैंक्स मूंखे तव्हां सां गॾु सिंधु नगर घुमण जो मौक़ो मिलियो सिंधु नगर जेको मुंहिंजो मन ऐं स्मृति में हो जिते पहिरीं इंसान जो दिलि धड़कंदो हो पर हाणे व्यापारी मनोवृत्ति हावी थी रही आहे सुधा अलाए छो मूंखे नकली चमक दमक कूड़ी खिल ₹1.5 जो अहंकार कोन थो वणे अरे घणो ताम झाम खपे हिकु माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी जीअण जे लाइ घणो ताम झाम अरे तव्हां मूंखे उदास था लॻो ऐं सच चवांव तव्हां उदास सुठा था लॻो हा कॾहिं कॾहिं माण्हू सच ॼाणे करे ख़ुशि थींदो आहे न कि उदास पर ज़िंदगी में असांखे हारणु कान खपे हा मूं बि पंहिंजे ज़िंदगी में हिकु फिलॉसफी ठाही हुई पर वक़्त जे थपेड़नि हुनखे किच किच करे बिखेरे छॾे हाणे त लॻंदो आहे अलाए घणी ज़िंदगी जिए थो इंसान हिकु ज़िंदगी अलाए घणी ज़िंदगी थो जिए वरी बि मां ईअं ई चवंदसि ज़िंदगी हारण जो नालो कान्हे तव्हीं पंहिंजी किताब में लिखियो आहे तव्हीं त लिखियो आहे हिकु नंढो सो पखी बि तिनको जोड़े करे पंहिंजो आशियानो ठाहींदो आहे थोरी सी आंधी अचे वरी हुनजो आशियानो बिखरजी वेंदो आहे ऐं वरी हू ॿियो आशियानो ठाहिण लाइ शुरू थी वेंदो आहे पंहिंजो संघर्ष कंदो आहे तिनका जोड़े करे वरी आशियानो ठाहींदो आहे पर उहो हिमत न हारींदो आहे पंहिंजी ज़िंदगी सां संघर्ष कंदो आहे तव्हांखे त संघर्ष करणु खपे न कि पलायन करणु खपे हा मां बि न हाराईंदुसि अगरि तूं मूंखे साथ ॾी चओ सुधा चुप छुआई कुझु सवालनि जो जवाबु लफ़्ज़नि में न हूंदो आहे निर्मल सुधा हाँ निर्मल सुधा हाँ निर्मल